आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी नॉलेज फैक्ट्री जा मोअज़्ज़िज़ मेहमान अस्सलाम वालेकुम। दोस्तों असांखे काफ़ी स्टूडेंट्स रिक्वेस्ट कई तो सर असांखे प्रेजेंट कंडीशनल सेंटेंस जे मुतलिक़ समझायो ऐं उन्ही जे मुतलिक़ हिकु अहिड़ी क्लास ठाहियो जंहिंमें असांखे प्रेजेंट कंडीशनल सेंटेंस जे मुतलिक़ सभु कुझु डिटेल में समझायो वञे, एक्सप्लेन कयो वञे। तो जी हाँ दोस्तों, असां तव्हांखे अॼु हिन क्लास में प्रेजेंट कंडीशनल सेंटेंस जे मुतलिक़ तमामु इंफॉर्मेशन ॾींदासूं ऐं तव्हांखे इहो सेखारींदासीं त आख़िर इहो जुमिलो कीअं ठहंदो आहे, इन जो फार्मूलो यानी जी फॉर्मेशन कहिड़ी आहे। जी हाँ दोस्तों, इन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हूंदी हिकु नंढी रिक्वेस्ट, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो, साथ बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। सब खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअणु खपे त आख़िर प्रेज़ेंट कंडीशनल सेंटेंस आहे छा, चवनि छा खे था। इन लाइ असीं हिते तव्हांखे ॿुधायूं था त मौजूदा टाइम में को बि कमु कंहिं शर्त जे बुनियाद ते कयो वियो हुजे त अहिड़े कम खे, अहिड़े सेंटेंस खे असीं प्रेज़ेंट कंडीशनल सेंटेंस चऊं था। जी हा, को बि कमु जेको कंहिं शर्त जे बेस ते कयो वियो हुजे त अहिड़े कम खे असीं प्रेज़ेंट कंडीशनल सेंटेंस चवंदा आहियूं। इन जो मिसाल कंदा आहियूं। मिसाल कुझु हिन तरफ़ ते आहे त इफ यू वांट टू पास, जेकॾहिं तव्हां पास थियणु चाहियो था, यू मस्ट वर्क हार्ड, तव्हांखे महिनत करणु घुर्जे। जी हा दोस्तों, मेन पॉइंट्स बि इहे ई आहिनि। हाणे असां तव्हांखे डिटेल में सम्झायूं था त हिन जुमिले में असांजी कहिड़ी मेन पॉइंट्स आहे। अवां यादि करे छॾियो त जेकॾहिं तव्हांखे प्रेज़ेंट कंडीशनल सेंटेंस ठाहिणो आहे त इन में ॿ पार्ट हूंदा आहिनि। हिकु पार्ट इफ वारो हूंदो आहे, ॿियो पार्ट जेको आहे सो मोडल्स वर्ब वारो हूंदो आहे। जीअं मस्ट थी वियो, शुड थी वियो, कैन थी वियो, कुड थी वियो, इन्हनि लफ़्ज़नि जो हूंदो आहे। ठीकु आहे। हिकु पार्ट छाजो हूंदो आहे, इफ वारो हूंदो आहे, ॿियो पार्ट असांजो थींदो मोडल वर्ब वारो। इहे ॿई पार्ट पाण में मिली करे हिकु कंडीशनल जुमिलो ठाहिनि था। ठीकु आहे। नंबर 1 में इफ वारे जुमिले में असीं उन जी कंडीशन ॿुधायूं था। जेकॾहिं तव्हां ही थियणु चाहियो था त तव्हांखे छा करणु घुर्जे, उहो असीं ॿिए पार्ट में ॿुधायूं था। इन खे डिटेल में सम्झंदा आहियूं। हिते असीं फॉर्मेशन सम्झंदासीं। फॉर्मेशन खां पोइ असीं तव्हांखे प्रेज़ेंट कंडीशनल सेंटेंस जा जुमिला ठाहिणु सेखारींदासीं ऐं डिटेल में सम्झाईंदासीं। असां वटि जेको फॉर्मेशन आहे प्रेज़ेंट कंडीशनल सेंटेंस जी, उहो फॉर्मेशन कुझु हिन तरह ते हूंदी आहे। सभ खां पहिरीं अव्हांखे इफ काइल्स वारो पार्ट लिखणो आहे। जीअं हिते मथे ॾिनल आहे त इफ यू वांट टू पास यू मस्ट वर्क हार्ड। हीउ जेको पार्ट आहे इफ खां वठी पास ताईं, हिन पार्ट खे असीं इफ क्लास वारो पार्ट चवंदा आहियूं, जेको तव्हांखे सभ खां पहिरीं इस्तेमालु करणो आहे। इन खां पोइ तव्हांखे सब्जेक्ट जो इस्तेमालु करणो आहे। जीअं त असां यू असांजो हिते सब्जेक्ट आहे, इन जो इस्तेमालु कयो आहे। ऐं इन खां पोइ जेको आहे सो मस्ट, शुड, कैन, मे, माइट, माइन, इहे लफ़्ज़ जेको बि तव्हांखे इस्तेमालु करणो आहे उहो तव्हांखे हिते इस्तेमालु करणो आहे। यानी कि सब्जेक्ट खां फौरन बाद अव्हांखे हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु करणो आहे। हिते मस्ट, शुड आहिनि त बिल्कुलु मॉडल वर्ब, लेकिन हिते असीं हेल्पिंग वर्ब जे हिसाब सां इस्तेमालु कंदासीं। ऐं इन खां पोइ असीं फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब इस्तेमालु कंदासीं ऐं लास्ट में असीं ऑब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं। चलो हाणे असीं इन अफर्मेटिव जा कुझु मिसाल कंदा आहियूं ऐं हीउ जेको असांजी सेंटेंस ऐं हीउ जेको असांजो फॉर्मेशन आहे इन खे पिणु सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। असां वटि हिते ॿ मिसाल आहिनि। ॿ मिसाल कुझु इन तरह ते आहिनि। इफ आई वांट टू जॉय, जेकॾहिं मूंखे मज़ो वठणो आहे। आई मस्ट प्ले गेम, मूंखे गेम खेॾणु घुर्जे। ठीकु आहे। हिते ॾिसो, सभ खां पहिरीं इफ काज़िस वारो सेंटेंस अची वियो, पार्ट अची वियो। जी हा। इन खां पोइ असां सब्जेक्ट जो इस्तेमालु कयोसीं। आहे हिते असांजो सब्जेक्ट आहे। इन खां पोइ असीं मस्ट, शुड, मे, कैन, माइन, इन मां को लफ़्ज़ इस्तेमालु करणो आहे। हिते असीं मस्ट जो इस्तेमालु कयो आहे असीं। पोइ असांखे चयो पियो फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, प्ले जेको आहे सो फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे, इन खे इस्तेमालु कयोसीं। लास्ट में ऑब्जेक्ट जो पिणु असीं इस्तेमालु कयोसीं। जी हा दोस्तों, उमेद कंदा आहियूं तव्हांखे इहो सम्झ में अची वियो हूंदो त आख़िर प्रेज़ेंट कंडीशनल सेंटेंस जो फॉर्मेशन कहिड़ी आहे, उन फॉर्मेशन खे कीअं पुट कबो आहे, उन फॉर्मेशन जे हिसाब सां असीं कीअं सेंटेंस ठाहे सघूं था। हाणे ही फॉर्मेशन हूंदी आहे, इन फॉर्मेशन खे तव्हांखे यादि करणो आहे। बाक़ी जुमिला तव्हां पंहिंजे हिसाब सां केतिरा ई जुमिला ठाहे सघो था। जेके तव्हांखे जुमिला ठाहिणा आहिनि इन फॉर्मेशन जे हिसाब सां तव्हां उन जा जुमिला ठाहे सघो था। इन खां अलावा हिते इफ यू वांट टू लर्न, जेकॾहिं तव्हां सिखणु चाहियो था, यू मस्ट स्टडी बुक, तव्हांखे किताबनि जी पढ़ाई करणु घुर्जे। त इन हिसाब सां तव्हां खोड़ सारा सेंटेंस ठाहे सघो था। जेतिरा तव्हांखे सेंटेंस ठाहिणा आहिनि उहे ठाहे सघो था। मेन पॉइंट्स इहे हूंदियूं आहिनि त आख़िर प्रेज़ेंट कंडीशनल सेंटेंस में मेन पॉइंटूं कहिड़ियूं आहिनि, इन जी फॉर्मेशन कहिड़ी आहे,
उहो फॉर्मेशन असां जुमले में कीअं इस्तेमालु करे सघूं था। बसि इहे कुझु ॻाल्हियूं तव्हांखे नोट करणियूं आहिनि ऐं इन हिसाब सां तव्हांखे जुमला घर वेही ठाहिणा आहिनि ऐं बाक़ी जेको कुझु उन क्लास में जेको असीं तव्हांखे ॿुधायूं पिया इन ते फोकस करणो आहे ऐं जेका आहिनि सो मेन पॉइंटूं तव्हांखे लिखे छॾणियूं आहिनि। चलो हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नेगेटिव जी। नेगेटिव में असां वटि जेको फॉर्मेशन आहे उहो सेम ई हूंदी, लेकिन असांखे छा करणो आहे, जेको असीं हेल्पिंग वर्ब जेको आहे सो मस्ट, शुड, कैन, मे, माइट वग़ैरह इस्तेमालु कंदा आहियूं, उन खां पोइ तव्हांखे नाट जो इज़ाफ़ो करणो आहे। यादि रखो त नाट जो इज़ाफ़ो वर्ब जी फर्स्ट फॉर्म खां पहिरीं, यानी कि मेन वर्ब ऐं जेको आहे सो मॉडल वर्ब, इन ॿिन्ही जे दरमियान में नाट जो इज़ाफ़ो करणो आहे। बाक़ी लास्ट में ऑब्जेक्ट ॾियणो आहे, सेम ई हूंदो। नेगेटिव में असांजी चेंजिंग फ़क़ति एतिरे ताईं आहे त असां नाट जो इज़ाफ़ो कंदासीं। उहो नाट जो इज़ाफ़ो असां मेन वर्ब ऐं हेल्पिंग वर्ब या मॉडल वर्ब ॿिन्ही जे दरमियान में कंदासीं, जीअं हिते नाट जो इज़ाफ़ो कयल आहे। इन जा मिसाल कंदा आहियूं। मिसाल कुझु हिन तरह ते आहिनि, सेम ई मिसाल आहिनि, असां फ़क़ति नाट जो इज़ाफ़ो करणु तव्हांखे ॿुधायूं पिया। इफ आई वॉन्ट टू इंजॉय आई मस्ट नॉट प्ले गेम। हिते ॾिसो नाट जो इज़ाफ़ो यादि रखो त पहिरें पार्ट में नाहे करणो, नाट जो इज़ाफ़ो तव्हांखे ॿिए पार्ट में करणो आहे, लेकिन हिते मस्ट ऐं प्ले ॿई वर्ब आहिनि। हिकिड़ो हेल्पिंग वर्ब आहे, ॿियो वरी जेको आहे सो मेन वर्ब आहे। इन जे दरमियान अव्हांखे नाट जो इज़ाफ़ो करणो आहे बसि। बाक़ी जेको बि प्रोसीजर आहे उहो सेम ई आहे। इन खां पोइ असीं ॻाल्हि कंदासीं इंट्रागेटिव जी। इंट्रागेटिव में असां छा कंदा आहियूं? इंट्रागेटिव लाइ पिणु सेम ई जेको आहे सो फॉर्मेशन आहे। इन में पिणु सभ खां पहिरीं इफ वारो त असां ईअं जो ईअं लिखंदासीं, लेकिन जेको असांजो ॿियो पार्ट हूंदो आहे जीअं त आई मस्ट नॉट प्ले गेम, हीअ असांजो सेकेंड पार्ट आहे सेंटेंस जो। त इन में छा कंदासीं, जेको बि असांजो मॉडल वर्ब या हेल्पिंग वर्ब हूंदो इन खे पहिरीं लिखंदासीं, पोइ सब्जेक्ट ऐं सब्जेक्ट खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। यादि रखो त इंट्रागेटिव ठाहिण लाइ असांखे लाज़मी क्वेश्चन मार्क एनी हाउ ॾियणी ई ॾियणी आहे। त इन हिसाब सां असां जेको आहे सो इंट्रागेटिव जो सेंटेंस ठाहे सघूं था। इन जो पिणु असीं जेको आहे सो मिसाल तव्हांखे ॾेखारियूं था। इफ आई वॉन्ट टू इंजॉय मस्ट आई प्ले गेम। हिते ॾिसो मस्ट असांजो पहिरीं अची वियो सब्जेक्ट खां पहिरीं, सब्जेक्ट जो असीं बाद में इस्तेमालु कयो आहे, पहिरीं असां मस्ट जो इस्तेमालु कयो आहे। त इन हिसाब सां तव्हां जेको आहे सो सेंटेंस ठाहे सघो था। असांजो हिन वीडियो ठाहिण जो बसि इहो मक़सदु आहे, असांखे स्टूडेंट्स इहो ई चयो हो त सर असांखे फॉर्मेशन ॿुधायो, फॉर्मेशन खे हल करणु ॿुधायो ऐं मेन पॉइंट्स ॿुधायो। त असां उन हिसाब सां हिन वीडियो खे ठाहियोसीं ऐं असां ॿुधायोसीं त आख़िर कंडीशनल सेंटेंस कहिड़ा हूंदा आहिनि, उन जी फॉर्मेशन कहिड़ी हूंदी आहे, उन फॉर्मेशन खे जेको आहे सो असां सेंटेंस में कीअं यूज़ करे सघूं था। जेकॾहिं तव्हांखे इहो प्रोसीजर सम्झ में अची वियो हुजे, हीअ क्लास सम्झ में आई हुजे, त असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। इनशाला असां हाणे हिकु ॿी क्लास सां तव्हांजी ख़िदमत में पेश थींदासूं। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरत बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक